रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी रानीपुर गोट मले रानी सोलंकी वासण में स्मात हीरो जो पंहिंजे भाणेजनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ GWC हेल्प सेंटर रानीपुर ते एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। रिपोर्ट मूजिब रानीपुर भरिसां गोट मले रानी सोलंकी वासण में स्मात हीर एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजा भाणेजा नवीद अली सोलंकी ऐं उमीद अली सोलंकी गुज़िरियल साल खां वठी मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठल आहिनि, जंहिंजो सिविल केस रानीपुर जी अदालत में हलंदड़ आहे। अॼु ताज़ो ई जवाबदार केस तां हथ खणण जे लाइ मूं मथां हमिलो करे कुता बचिया, जंहिंखां पोइ मुंहिंजी दांह ते ॻोठणनि पहुची मूंखे बचायो। हिन SSP खैरपुर DIG सखर IG सिंध समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त जवाबदार नवीद अली सोलंकी ऐं उमीद अली सोलंकी खे गिरफ़्तार करे खेनि सज़ा ॾिनी वञे। GWC हेल्प सेंटर रानीपुर ते गोट मली रानी सोलंकी वासण मसमात हीर पंहिंजे भाणेजनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ कंप्लेन खणी पहुती आहे, जो त कैस मालूम कयो त छा मामलो आहे अॼु तव्हां हिन वक़्तु आया आहियो। अब मुझे यो मामलो आ त मुझो केस हलंदड़ आ, कोर्ट में मां हाज़िरियूं खणंदी थी रहां। मूंखे जज जे कोर्ट में ऑर्डर भी थियल आहिनि, पोइ बि पूरी मुंहिंजे मथां अपीलियूं कंदे मां रोड क्रॉस पई कयां। हिन जे घर जे साम्हूं रोड सरकारी आ, उतां हिन मूंखे लठियूं खणी मुंहिंजा भाणेजा मूंखे मारण जी धमकियूं त तोखे मारींदासीं, क़त्ल कंदासीं। मूंखे सिधियूं गारियूं ॾिनी अथनि। मां सूबेदार थाने ते बि वई हुअसि रिपोर्ट करण। छा जेको हिन जा नाला छा आहिनि जेके तव्हांखे? हिकिड़ो नवीद उमेद हो। अच्छा, ख़बर पई त हिन जो को केस वग़ैरह बि तव्हां जो में हलंदड़ आहे? केस बि मुंहिंजो हलंदड़ आहे, मूंखे हाज़िरियूं बि खाईंदे थी रहां। पोइ बि मूंखे धमकियूं ॾेई चुका आहिनि, मूंखे रोड ते लॻण क्रॉस नथा कनि। उहो सागन ई जवाबदारनि ते केस दाख़िल आहे। सागन बि जवानी SP वटि लिखी ॾेई आया त तुंहिंजो असां नाम न वठंदासीं। वरी अॼु मूंसां ज़ुल्म कयो अथनि बेगुनाह। मुंहिंजा बचड़ा नंढड़ा मां पोरिया तोरिया त मूंखे जीअण नथा ॾियनि। माई गुलाम मुस्पात बेगुनाह मुंहिंजे मथां पुटनि खे तुझे वठोसि दसियोसि रोड ते। मूंखे धकाया अथनि, सुका धकाया अथनि पुठीअ तां। उनजे नुंहुं मूंखे छॾायो आहे। त हाणे तव्हांजो छा मां मुतालबो आहे? SP खे थी कयां खैरपुर खे त मुंहिंजी सपोर्ट कई वञे। मां सूबेदार थाणे खे लिखां थी त गिरफ़्तार करे ॾियनि माण्हू मूंखे। मूंखे सिर जो ख़तरो आहे। मुंहिंजो हक़ त कयो पर मूंखे रहंदो मारनि था। जी बिल्कुलु, तव्हां मसमात हीर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवणु आहे त मुंहिंजा भाणेजा मुंहिंजे जान जा वेरी थी विया आहिनि ऐं उहो वक़्तनि मूं मथां हमला करे मूंखे हरासान करे रहिया आहिनि त जीअं केस तां हथ बि खणी ऐं खेसि क़त्ल कयो वञे। सो हिन SSP खैरपुर DIG सखर ऐं IG सिंध समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फिल फोर नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मां कहिड़ो न मां ग़रीब